इम्तियाज़ जीअं त सिंध में लॉकडाउन आहे अहिड़े तरीक़े सां असां वटि दादू जे अंदरि बि मुकमिल लॉकडाउन आहे। रेंजर्स, पुलिस, इस्टेब्लिशमेंट, इंतज़ामिया, एसी, डीसी ऑफिसर, एसपी साहब मतिलबु त सभु गॾियल गश्त बि कनि पिया। फ्लैग मार्च थिए पियो घटियुनि में, रोडनि सां, रस्तनि सां। मगर मसइलो इहो आहे त असां वटि गलियूं जेके आहिनि, शहर जा वॾा रोड रस्ता, जीअं स्टेशन रोड आहे, सब्जी मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, या शाही बाज़ार आहे, कचहरी चौक आहे, बैंक वारो चौक आहे, डिग्री कॉलेज वारो चौक आहे, या रोड आहे, उते त सरगर्मियूं ऐं माण्हुनि जी मोतली नज़र अचे पई। मगर जेके सन्नियूं गलियूं या बाज़ारूं आहिनि, उन्हनि में माण्हुनि जा कटक ऐं नौजवाननि जेके छोकिरा आहिनि नंढी उमिरि जा या वॾा जेके नौजवान आहिनि, उहे गलियुनि में नज़र अचनि था टोलनि जी सूरत में। इन लाइ अॼु सुबुह पुलिस जेको आहे ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि जे वॾे अंग खे गिरफ़्तार कयो आहे, हिरासत में वरितो आहे, जिन जो तइदादु 50 खनि ॿुधायो वञे पियो। उन्हनि खे थाणे ते विहारियो वियो आहे, कुझु खे फाइन कयो वियो आहे, ऐं उन हिसाब सां ॾिसिजे थो त हीउ मामिलो जेको आहे सुलझंदो नज़र न पियो अचे। छो त माण्हुनि जो ॿाहिरि निकिरणु जेको आहे इहो कंहिं बि ख़तरे खां ख़ाली कोन्हे। लाउड ते पड़ा घुमाया पिया वञनि, चयो वञे पियो। पुलिस मोबाइलूं जेके आहिनि, रेंजर वारा जेके आहिनि, उहे बि ऐलान कनि पिया लाउडनि ज़रिए मुख़्तलिफ़ गाॾियुनि ते चढ़ी करे हैंड पम्फलेट विराइनि पिया। मगर माण्हुनि जो जेको आहे सो घर में वेहणु एतिरो नज़र न पियो अचे। छो त माण्हुनि जो तइदादु जेको नौजवाननि जो आहे उहे ऐं नंढा ॿार उहे गलियुनि में ॾाढा नज़र अचनि था। अहिड़ी सूरत हाल जे करे माण्हुनि में थोरी परेशानी बि आहे।